माने और एक आफास तय करे थे पैदा है। तनुई शहर में 7,000 अज खां तकरीबन 23 साल अॻु में हिकिड़ो मोदी सास अचे थो ऐं हुन अल हदीस के जेका जवाब हक़ा आहे तमामु घटि वधि ॻाल्हायो ऐं बद ज़बानी कई। उन दौर जे अंदर दोस्तन राब्तो कयो, साल 2000 अक्टूबर जो महीनो तवाजे शहर में तारीखी प्रोग्राम थियो गवर्नमेंट हाई स्कूल के ग्राउंड में। जेतरे कदर मुखे याद अचे थो त इन हाज़िरी खां बि उन दौर में हाज़िरी ज्यादा। अल्लाह ताला मग़फ़िरत फरमाए हाजी अब्दुल्ला साहब जी जे उन प्रोग्राम जो इंतजाम कयो ऐं तमाम कयो ऐं उन मौलवी के भरपूर तरीके से इल्मी मैदान में अल्हम्दुलिल्लाह लाजवाब कयो वियो, उन जो रद्द कयो। ऐं मूंखे याद आहे उन खां पोइ वरी मौलवी थी करे ज़रूरत न थी जो हिते अची अल हदीस के ज़रिए तो दोस्तों याद रखी छॾियो जॾहिं दीन जे बुनियादनि ते हमलो थी अल्लाह ताला जी तौहीद ते हमलो थी प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नत ते हमलो थी तो मोमिन जो फर्ज आहे तौहीद सुन्नत जे दिफ़ा जे लाइ थी खड़ो असांजे असलाफ हमेशा इहो ई तरीक़ो अपनायो। जेकॾहिं मामून रशीद अब्बासी खलीफो पंहिंजे दौर में खल्क़ क़ुरान जो फितनो खड़ो करे थो त मुक़ाबले में केर खड़ो थियो इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह वक्त जो क़ुरान जो सलाम इमाम साहब से झुकाए पाए। जेकॾहिं मंसूर अब्बासी सुन्नत ते हमलो करे ऐं फतवा वठण चाहे थो त जबरी तलाक वाक़िअ थी वञे अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾिनी इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि ते जेको वक्त जे ख़लीफ़े जे ख़िलाफ़ उनजी मर्ज़ी मुताबिक़ फतवा कोन हत्ता कि कारो मुंहुं करे कुछ दे विहारे शहर जो चक्कर लगायो पर इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि जो सो ईमान शर्मसारी में शुरू कर गए बल्कि साथे आई मन अरफनी फकत अरफनी व मन लम यअरफनी तो अना अक़ूल अना मालिक इब्न अनस वाना अक़ूल तराकुल मुकरह लैस में सही अल्लाह जेको मूंखे सुञाणे थो ठीक आहे नथो सुञाणे त पाण सुञाण ॿुधायां थो मुंहिंजो नालो मालिक बिन अनस आहे ऐं वक्त जे ख़लीफ़े जेका मूंखे सदा ॾिनी आहे इन जे करे चऊं तव्हां को जबरी तलाक ना शइ ये असांजा ख़िलाफ़ अकीदे के मैदान में गयूर हो गैरतमंद हो अकीदे के मैदान के अंदर असांजा असलाफ कॾहिं कमजोरी बर्दाश्त न करे। जी हाणे असांजो दोस्त शेखुल अरब अल अदम सैयद मदीउद्दीन शाह राशि रहमतुल्लाह अलैहि तारीफ पर ख़बर आहे असीं सां गॾु रहिया आहियूं शेख वलीउद्दीन शाह राशि रहमतुल्लाह अलैहि तौहीद उघाड़ी कने शाह साहब यो कोन सजो त सामू वेठल माण्हू नाराज़ थी वेंदा
इंसान की बेहतर निकले वरना बेपास खिचड़ी बने बेपास खिचड़ी बने यो शाखर खराब जब सैयद अदीउद्दीन शाह राष्ट्रीय रहमतुल्लाह अलैह जे खरी तौहीद पहली जे खरे तरीके सां तकलीफ जो रद कयो उन माण्हू जो रद कयो जेके प्यारे पैगंबर जी सुन्नत खे रद उन खां पोइ पंहिंजे मौज़ू ते तव्हांजे साम्हूं सूरह अंबिया जेका 21 नंबर सूरत आहे क़ुरान मजीद उनजी हिकु आयत अल्लाह ताला इन आयत जे अंदर सभिनी पैगंबरनि जी बैसत जो बुनियादी मक़सद या बुनियादी दावत असांखे ॿुधाई उहा कहिड़ी अल्लाह ताला फरमाए थो ऐ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां अॻु में असां जेको बि रसूल असां सुनना इहा ई वही कई कहिड़ी वही त मूं अल्लाह खां सवाइ तव्हांजो को माबूद न तंहिं करे तव्हां अकेले अल्लाह जी इबादत तमाम अंबिया इकराम सभ खां पहिरीं यादि रखो अल्लाह जी तौहीद बयान ऐं जॾहिं बि तव्हांखे जमात खे ॾिसो मुझे लोग तो गंध नहीं सकते जनाब के जमात के ॾिसो तौहीद के बयान नथी करे तौहीद के वादे करे थी या मसला कई बयान करे थी वो जमात बातिल है जो तरीको अंबिया के खिलाफ जो अंबिया इकराम सब खां पहिरीं अल्लाह की तौहीद है माण्हू खे राज़ी करण मक़सद कोन्हे दुनिया सॼी नाराज़ थी वञे अल्लाह की तौहीद खे तो वक्त गुजारे को दिखारे अक्सरियत हक खे क़बूल कोन्हे माण्हू चवंदा आहिनि तव्हांखे तव्हीं थोरा आहियो असीं घणा आहियूं तंहिंजे करे हक़ ते आहियूं आउं पुछणु चाहियां थो नूह अलैहिस्सलाम ते ईमान आणण वारा घणा हुआ या मुखालफ़त करण वारा घणा हुआ ईमान आणण वारा अल्लाह ताला फ़क़त थोरा माण्हू हत्ता कि पुट मुसलमान कोन थियो घरवारी मुसलमान कोन थी लेकिन नूह अलैहिस्सलाम सादा 900 साल अल्लाह की तौहीद में आया कि का भी शय जो अंबिया किराम जो तरीको रहियो आहे जेस ताईं क़ौम तौहीद खे क़बूल नथी करे उनखे अॻियूं सबक़ पढ़ायो कोन्हे त मदरसे में कीअं आहे हिकिड़ो शागिर्द पहिरियों सबक़ ई नथो पढ़े ॿियो उनखे पढ़ाईंदा जॾहिं पहिरियों ई नथो पढ़े अंबिया किराम जेस ताईं क़ौम तौहीद खे क़बूल न कयो अॻियूं सबक़ पढ़ायो ई कोन्हे अल्लाह ने प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 13 साल मक्के के अंदर केड़ी गाल करण गई मुझे तो याद रखो जे अल्लाह जो नबी दावत की तबलीग की शुरुआत में चले आ सेवा न करियो एकड़ो माण्हू नाराज़ कोन थी चवना शराब न पियो एकड़ो माण्हू नाराज़ कोन थी चवना ग़रीब न खाओ एकड़ो माण्हू नाराज़ कोन थी चवना अरबो और रोम में फारिस से मुकाबलो करेगा वो मुझे सरदार बनाना पर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब खां पहिरीं कहिड़ी दावत पेश कई या अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू इंसानो चओ अल्लाह खां सिवा को हक़ीक़ी माबूद न आहे तव्हीं कामयाब पर कौम कबूल कयो चाचे पत्थर आया अबू लहब चाचो उन चाचे पत्थर आया कौम जा सरदार कवड़ी का दौलतमंद शाह गरीब कवड़ी का जो अल्लाह के नबी दी तौहीद की दावत करण कबूल कोन कयो बल्कि उनकी तकलीफूं ॾिनियूं उन्हनि पत्थर आया एतिरो मजबूर कयो जो प्यारो
मक्के के पार छड़ी लगा दिल बुद्धि मक्के हमार में जंदा मक्का तो अल्लाह की सरजमीन धरती के अंदर सब का वली मुकद्दर सब का वली महबूब पर तुझा रहने वाला मुखे तेरे मुंडा दी पान मजबूर थी हिजरत करना हालांकि कौम अखबार खुद जा चला अमीन माए सादिक माए सच्चो माए अमानतदार माए पर जब अल्लाह ने नबी तौहीद की दावत पेश की साकिन मान पत्थर आया खटमत आयो मुखालफत तो अनसो इब्न हिशाम ने दरवाज़ खोल के दो जने बैतुल्लाह की तामीर थिए पई उन दौर के अंदर देखो मसलो खड़ो हजर अस्वद जेको आहे उनके पंहिंजी जाति के हर कबील और जो सरदार चाहे कोई ऐसा ताजो सूरत याद एड़ी पैदा थी वही जो तलवारों म्यान मार की खून रजी अभियान पैदा देश देश को पूरो थी और पूरे छा चयो जी पंहिंजो पान खे मारियो न हाणे हीअं था करियूं पान हिते मस्जिद हराम जे अंदरि वेही था सुबह जो फजर का पोइ जेको पहिरियों माण्हू बैतुल्लाह में दाख़िल थियो उन खां फ़ैसिलो कराईंदासूं जेको फ़ैसिलो कंदो असांखे क़बूल करणो पवंदो सब सरदार आदि अल्लाह हाणे छा थियो इंतज़ार वेठा आहिनि फजर जो टाइम थियो सब खां पहिरीं अंदरि दाख़िल थियण वारो केरु आहे अल्लाह जो आख़िरी प्यारो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह जी नज़र पई जी कुफार मक्का जी नज़र पई साधा जवान आदल अमीर रज़ीदा पई हकमन ई मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमीर आहे अमानतदार आहे जेको फ़ैसिलो कंदो असांखे क़बूल आहे असीं राज़ी आहियूं अल्लाह अकबर अल्लाह जे नबी खे ख़बर पई हिन ॻाल्हि तां विढ़नि पिया पाण फरमाईंदा कि वॾी चादर खणी आया पाण फरमाईंदा हज़रत अस्वद खे विच में रखियो वियो सभिनी सरदारनि खे सलीम था हर सरदार जे चादर जो छेड़ो छले हिकिड़ी कुंड जले उन्हनि छलियो पाण फरमाईंदा हाणे तव्हां हिनखे मथे अल्लाह ॾिसो अल्लाह पंहिंजे पैगंबर खे केॾो फ़हम ॾींदो केतिरी सम्झ ॾींदो केतिरो अक़ल ॾींदो सभु ख़ुशि पिया थी त असांखे ऐलान मिली वियो असां हज़रत अस्वद खे मथे खयो आहे पर जॾहिं खणी उन जाइ ते पैदा ते हज़रत अस्वद खे रखणो आहे त सुवाल पैदा थियो हाणे केरु रखे हज़रत अस्वद मथे थी चुको पर हाणे पंहिंजी जाइ ते केरु रखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण अॻिते वधिया पंहिंजे मुबारक हथनि सां हज़रत अस्वद खे खणी पंहिंजी जाइ ते रखनि था जंहिं ॻाल्हि खे विढ़नि पिया उहो एज़ाज़ कंहिंखे मिलियो मुहम्मद रसूलुल्लाह पर दलील कहिड़ो तामीर चवंदा हुआ सादिक चवंदा हुआ पर जॾहिं उन पैगंबर अल्लाह जी तौहीद बयान कई त उन सादिक माण्हू अल्लाह जे पैगंबर खे पत्थर तौहीद बयान करण मुमकिन आहे ऐं क़बूल करण आसान कोन्हे यादि रखी क़बूल करण आसान कोन्हे पर जंहिंखे रब सम्झे जंहिंखे रब जो फज़ल हुजे हिकु दफ़ो तौहीद सम्झ में अची वई यकीन ॼाणो उन माण्हू जे लाइ भलाई जा दरवाज़ा खुली रब जी रहमत जा दरवाज़ा खुली तव्हां खां वॾो मिसाल क़ुरान मां पेश कयां थो तौहीद सम्झ में अचे थी नतीजो छा थो थिए मूसा अलैहिस्सलाम जो दौर आहे मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह मोकिलियो हारून बि गॾु फिरौन वटि वञो दावत पेश कयो तौहीद जी वञनि था ॿई भाउ फिरौन इन ई ॻाल्हि खां कावड़ तौहीद किथे थो करे हुकूमत थी वञे उन सोचियो आऊं इलाह आहियां ही वरी हिकिड़े इलाह जी थो करे अना रब्बुकुम अल-आला आऊं तव्हांजो सभ खां वॾो रब आहियां दावा ॾिनो ऐं मूसा अलैहिस्सलाम वरी केरु मुंहिंजी ॻाल्हि थो करे छा कयई मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो मौजूदो ॾिनो लठो चलाईंदो त नांग बणिजी वई पैगंबर खे अल्लाह मौजूदो मौजूदो ॾेखारण पैगंबर जी पंहिंजे हथ में कोन्हे अल्लाह ताला तौफीक दे तो अल्लाह जी तरफां हूंदो पैगंबर जे पंहिंजे हथ में कोन्हे इहो ई सबब आहे मूसा अलैहिस्सलाम ने पहिरियों भेरो लठ पछलाई नांग बची तो मूसा अलैहिस्सलाम ॾिनो भॻो पोयां देखो
जेकॾहिं पंहिंजे हथ में हुजे हा अॼु ॾिए छो साले करे कमु करे आलमुल ग़ैब हुजे हा छो ॾिए हा समझी वञे हा हथ विझंदसि वरी काठी थी वेंदो न पंहिंजे हथ में कोन्हे लकीर ग़ैब ॼाणे थो लख चलाए थो नांग वञो वञे अल्लाह हुकुम कयो उसारे नच में वरी जॾहिं छॾे कोन्हे नांग खे उहा नच में उहा नच जेका नांग बणिजी वई नांग में हथ विझे थो लख वञो वञे माना पंहिंजे हथ में कोन्हे लकीर पाण ॾेखारे सघे थो पर फिरौन सम्झो थी जेको जादूगर छा करे थो ऐलान करे थो पूरे मुल्क जे अंदर सब जादूगर पहचान मूसा अलैहिस्सलाम को मुकाबलो कनि हुन सम्झो त मूसा अलैहिस्सलाम जादूगर जे पैदा फिरौन जे दरबार में अल्लाह ताला फरमाए थो नचण सां कहिड़ियूं शुआरियूं कनि था त फिरौन असांखे ॿुधाए जेकॾहिं असीं कामयाब थी वियासीं ग़ालिब थी वियासीं असांखे बदिलो कहिड़ो मिलंदो दुनिया जे बात जी बात असांखे बदिलो कहिड़ो मिलंदो फिरौन चयो तव्हीं मुंहिंजा वेठा थी मुक़रब थी वेंदा जेकॾहिं तव्हीं कामयाब थी विया ग़ालिब थी विया मूसा अलैहिस्सलाम मुक़ाबले में माण्हू गॾु थी चुका आहिनि सुबुह जो टाइम आहे सज मथे थी चुको आहे अल्लाह अकबर मूसा अलैहिस्सलाम चयो जादूगर खे पहिरीं तव्हां पंहिंजो भाउ ॾेखारियो हिननि लठियूं चलायूं रसियूं चलायूं उहे नांग वञी याद रखी छॾियो जादूगर जॾहिं जादू ॾेखारींदो तॾहिं शइ जी हक़ीक़त तब्दील कोन थींदी सहारो आयो न नास माण्हुनि जी अखियुनि ते जादू करे छॾी नज़रबंदी करे छॾी शइ साॻी हूंदी शइ साॻी हूंदी आहे ॾिसण वारनि खे ॿी नज़र ईंदी आहे पर मुआजिज़े जे अंदर नुक़्तो याद रखो शइ हक़ीक़तन तब्दील थी वेंदी हक़ीक़तन लठियूं चलायूं रसियूं चलायूं नांग पिया टोड़नि मूसा अलैहिस्सलाम खे लठो वॾो नांग पंहिंजो सभिनी खे गिरदाए हर माण्हू पंहिंजे फीट जो ॿाहिरि हूंदो आहे जादूगर सम्झी विया जादू कोन्हे अल्लाह ताला फरमाए थो फउल्क़िय अस्साहरतु साजिदीन मजहूल जा सीगर इस्तेमाल कयो माना ॼण वेह चयो उहे रब जे साम्हूं सजदे में किया जी हुननि इहा शइ ॾिठी रब जे साम्हूं सजदे में किरी पिया अल्लाह अकबर फिरौन ॾिठो ही मुंहिंजा माण्हू घुरायो ऐं ही वरी किरी पिया आहिनि ऐं चवनि था असां ईमान आंदो उन ई रब ते जेको मूसा हारून जो रब आहे असां ते ईमान आणियूं था उन्हनि खे चई ॻाल्हि ॿुधो मूंखे लॻे थो इहो मूसा तव्हांजो उस्ताद आहे जे तव्हांखे सेखारियो हाणे बाग नथा अचो हिकिड़े पासे जी बांह ॿिए पासे जी ट्रंग कपे तव्हांखे माना भाई ते लटकाईंदा माना सवाइ पर भयानक तरीक़े सां बांह बि कपी वेंदी उबते पासे जी वरी ट्रंग बि कपी वेंदी भाई ते लटकायो दुनिया में सब खां वॾी सज़ा मौत जी सज़ा इन खां मथे का सज़ा आहे पर सज़ा भयानक दर्दनाक पहिरीं बांह कपी कोई ट्रंग कपी पोइ भाई ते लटकायो वेंदो पर सुठो ही ईमान बिल्लाह जॾहिं दिल जे अंदरि दाख़िल थिए थो तब्दीली कहिड़ी अचे थी उहे जादूगर जेके कुझु घड़ी वक़्त में चवनि पिया फिरौन असांखे कहिड़ो इनाम ॾींदे जेकॾहिं कामयाब थी वियासीं हाणे छा था चवनि फिरौन ओतिरो सान कोन्हे असांखे देर छिकिड़े थी पंहिंजे रब ॾांहुं मोटणो त आहे मौत जी सलाह ॾींदे इन्नमा तक़दी फ़क़्त इन्नमा तक़दी हाज़िर हयात दुनिया जेकी कुझु तोखे करिणो आहे करे छॾ वध में दुनिया जी ज़िंदगी खसी थी हिते सलाह ॾींदे ॿियो छा करे अल्लाह मौत जी सलाह ॾींदा पकड़ी कोई न छॾियो मूंखे ॿुधाए तब्दीली छो आई ही तब्दीली छो आई अल्लाह जी तौहीद खे क़बूल करण जे करे दिल मां खौफ निकिरी वियो मौत जो डप निकिरी वियो तव्हां ॾिसो असांजा उलमा हिन दौर जे अंदरि पुराणे दौर जी आम ॻाल्हियूं थो करियां मौलाना ख़ैर मोहम्मद निज़ामानी रहमतुल्लाह अलैह मौलाना हाजी अहमद मल्ला रहमतुल्लाह अलैह मौलाना अब्दुल रहीम पचमी रहमतुल्लाह अलैह
ये रही असीब आलिम तौहीद के खोले बयान करा बोली अहमद बरादे जो हाने नौजवान शागिर्द अशार पढ़ा उनकी शायरी पढ़ी थी शायरी के ना खत्म में पीर को के पुत्र नु बोल खोया के तू जब तो के पीर पुत्र नु आया बोल खोया के मजेदार याद रखी जो मुशरिक हमेशा अल्लाह दा मनफी शयूं मनसूब करदो है जे सुठो शयूं होंदे से पंहिंजे हथ ठोके बाबा करना मनसूब मिसाल असां अजीम आलिम मौलाना मोहम्मद हुसैन शेखपुरी रहमतुल्लाह अलैहि चवंदो तव्हां नालो ॿुधो पीर ॾिनो इमाम ॾिनो साईं ॾिनो नाला ॿुधाईंदा पर अॼु ताईं करे पीर ही तव्हां नालो ॿुधो जो मुशरिक समझे तो धीअ अल्लाह दी पुट वरी पीर सो पीर दी करे तव्हां नालो ॿुधो पीर पुट दी धीअ अल्लाह दी ऐं पीर एतिरा ज़ालिम है जॾहिं को वरी तो एतिरे वरी छा कंदा आहिनि जॾहिं मारियो अल्लाह ॾियण वारो पीर मारियो अल्लाह अॼु ताईं करे के चयो त फलाणे पीर मुंहिंजे पुट खे मारियो अॼु ताईं तो रसूल ॿुधाए त के पीर मुंहिंजे पुट खे मारियो हा चवंदा मारियो वारो अल्लाह हालांकि असांजो ईमान छा आहे मारण वारो अल्लाह चारण वारो जिंदगी ॾियण वारो अल्लाह हसण वारो अल्लाह पर मुशरिक छा कंदो आहे जॾहिं पुट मिले थो तॾहिं निस्बत करे थो पीरनि खां जॾहिं गुज़ारे थो तॾहिं निस्बत करे थो अल्लाह सो केतिरो केतिरो बेक़दरो ये अल्लाह की तौहीद वो अजीम अकीदो आहे जॾहिं क़यामत क़ाइम थींदी उन क़ाइम थियण खां अॻु में पाण फरमाईंदा शाम खां हवा लॻंदी शाम खां हवा लॻंदी जिते बि मोमिन दुनिया में मौजूद हूंदा उहा हवा उस ताईं पहुचंदी मोमिन सभु गुज़ारींदा वो क़यामत कंहिंते क़ाइम थींदी इंतहाई अहम सवाल आहे आखिर कहिड़ा माण्हू हूंदा जिन ते क़यामत क़ाइम थींदी पहिरीं हदीस ॿुधायां थो सही मुस्लिम जी पोइ ॿुधायां थो हदीस जेका इब्न हिब्बान जे अंदरि मुस्नद अहमद जे अंदरि मौजूद मुस्लिम हदीस याद से छाए पान वाला फरमाता ला तक़ूम साअतु इल्ला अला शिरारिल खल्क़ क़यामत कायम न थींदी मगर उन्हनि माण्हुनि ते जेके अल्लाह जी मखलूक में सभ खां पिछड़ा रब जी मखलूक में सभ खां पिछड़ो केरु आहे यो मां सवाल कंदो कुरान की रोशनी में मुझे जवाब ॾियो अल्लाह जी मखलूक में सभ खां पिछड़ो केरु थी सके तो कुछ में से हराम जानवर नजस थी सके तो कुछ में सुअर है हराम जानवर थी सके तो कुछ में सही क्षेत्र में जेके कीड़ा न अचा ना ये हराम में मञू था पर इनके को मुशरिक ना है मुशरिक या इंसान थी वो या जिन्न थी वो बाकी समूरे अल्लाह की मखलूक वो तौहीद पे कायम अरे हराम जानवर छोड़ो अचो कुरान खां सी पुछूं था अल्लाह की मखलूक में सब खां पिछड़ो केरु फरमाए इन्नल लज़ीना कफरू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन फी नार जहन्नम खालिदीन फीहा उलाइकुम शर्रुल बरिय्या ये अल्लाह जो फरमाता बेशक जो कुफर कयो अहले किताब में ऐं जेके मुशरिक आहिनि अल्लाह ताला फरमाए थो अल्लाह जी मखलूक में सब खां पिछड़ो काफिर मुशरिक सब खां पिछड़ो छाजे करे गौर करो ये बेगुनाह है काफिर मुशरिक बेगुनाह है वमा बिकुम मिन निअमतिन फमिन अल्लाह अल्लाह फरमाए जेके भी नेमत तव्हां वटि एक अल्लाह वाला है के बेवफा कोन पर मुशरिक के काफिर छा चवंदो आहे कि फलाणे नेमत दी फलाणे नेमत दी फलाणे नेमत और लगनी है कोन लगनी और इंसान अगर इलाके को मिसाल दिया तो तव्हां के एहसान कयो थोड़ो कयो ऐं चवे त साईं तो फलाणे मुझे एहसान कयो आहे तव्हां की कावड़ लगनी है कोन लगनी या करो नमक हराम है नाशुक्र है एहसान मुझो ऐं कुल
उहे नेमतूं मंसूब करे तो हाय अल्लाह फलाने मुझे पुत्र ॾिनो फलाने मुझे तंदुरुस्ती ॾिनी अल्लाह शेख तक़ीउद्दीन शाहबाज़ पीर रहमतुल्लाह अलैह कदे करे सादा मिसाल पेश करे माण्हू खे समझाए आम माण्हू खे समझाइण सादा मिसाल साईं कोई मिसाल पेश कंदो त मूंखे ॿुधावी कुती जेका घटने में बाज़ार में हले पई इनजी 10 कूलर के 10 कूलर 8 कूलर ये अल्लाह ने तो छा चवंदो अज ताईं कदहिं के कुती के तव्हां ॾिठो के दरगाह ते वई हुजे त कूलर कॾहिं का कुती वई इन कुती के कूलर ॾियण वारो केरु अल्लाह खां सवाइ ॿियो आहे अल्लाह पर साईं को ॿियो वाक़ियो ॿुधाईंदो पंहिंजी तकरीर जे लाइ मां मौजूदु हूंदुसि जमाती साथी आहिनि हदीसो कयो ज़िलो नवाब शाह ऐं उते को नंढो शहर आहे जिते दरगाह आहे क़बर आहे मुक़बरो आहे जंहिंजो नालो जामदार ज़िलो नवाब शाह साईं वाक़ियो ॿुधाए त पंहिंजो हिकिड़ो आयल हदीसो हिकु दफ़े सोचाई त असां हिते थिए छा इन सामान में अस्तगफिरुल्लाह आऊं मेरे शिरक के कम में शामिल थी वही इते थिया छा तो छा कई दरगाह ते वने इसे तो भाई दा ढेर बड़ा को साहब जो लोग मानू चवन था ॾिसो साईं जी करामत केतरी आहे जो हज़ारे मानू सुबह शाम दरगाह ते साईं चवंदो या साईं जी करामत कोने या औरतन जी करामत माया जी करामत मायूं बंद कयो इते कांगरन दा भाई वधे माना तादाद में जीवन ही वही पीछो एक औरत ते भी दामदा तार के पुट दे दामदा तार के पुट ई बरसात ही पीछो रद्द करने के लिए अकीदो कौन जी सुन इब्राहिम अलैहिस्सलाम को शर्म जरूरत में हो कुरान बोले अकेलो इब्राहिम वीर दुश्मन वक्त जो बादशाह दुश्मन मुशरिक और कौम वजे थी मेले ते जुरतमंदी छो हिकड़ो माण्हू थे तो वो तलवार या थोरो खणी या बना कुहाड़ी खणी टुकड़ा टुकड़ा सब कुछ करे छॾियाई पर हिकड़े वॾे खे छॾे वॾे खे छॾे ॾिना मक़सद सां जॾहिं पोइ वापस होती मेले खां सभु हिननि वारा जेके माना नकली बाबू टुटा पिया जॾहिं चवण बाबू मन फ़अल हाज़ा बिआलिहतिना अल्लाह इन जुमले के अंदर गहराई छा मुशरिक केतिरो बेवकूफ़ दादा जन असांजे खुदा साईं वेधन करे गई असांजे खुदा सां ही वेधन करे गई इन में को जुमलो ॾिसो मुशरिक केॾो बेवकूफ़ आहे माना इन जो पूरो खुदा एतिरो कमज़ोर आहे जंहिंसां को वेधन को करे सघे रसांजो रब इन अल्लाह कभी कोई असीस वो कभी गालिब है जबरदस्त कमजोर होने ये मुशरिक पार चवन वाला असांजे खुदा सां वेधन करे लेकिन चयो कालू समेना फतयजुरुहुम युकालु लहू इब्राहिम असांजे नौजवान खे ॿुधो जंहिंजी तनकीद करे रहियो हो उनजो नालो आहे इब्राहिम नौजवानों सबक वठो ये तौहीद बयान करण शिरक जो रद्द करण नौजवानों जो कम आहे औरत जो नौजवानों जो असाबे का फकीरो इन फितरतुल आमनु बिरब्बिहिम नौजवान ये अकीदे के बचाने के लिए तौहीद में बचाने का बाहर में निकल ये नौजवान इब्राहिम अलैहिस्सलाम जब अल्लाह नालो तो इब्राहिम असांजे खुदा की तनकीद करे रहियो जब इब्राहिम के जले बची अचो इब्राहिम अलैहिस्सलाम आसमान धो वियो इब्राहिम असांजे खुदा सां कुल तो कयो कि बल फार कबीरो हारा ये जो वडो बुत आहे जंहिंजे घरे कुहाड़ो आहे हथोड़ो आहे इन ई बुत टोड़िया और पछां थो चाहे इब्राहिम अलैहिस्सलाम कूड़ पे ॻाल्हाए न इब्राहिम अलैहिस्सलाम कूड़ पियो ॻाल्हाए दुश्मन के मैदान में लाजवाब करण चाहे तो जो तो खबर हुई सामू जवाब केड़ो सामू जवाब केड़ो ही चवण लगा इब्राहिम ये जोड़ी जे को न ॾिसे न ॿुधे न हली सघे न चले सघे ये जोड़ी
उफ़िल्लकुम वलिमा ताबुदून मिन दूनिल्लाह तवाके बड़े कुफ़ार जिन अल्लाह का सवाय इबादत करो उनके बड़े कुफ़ार अली सजन नसी सजन उदय सजन चले सजन को बोला खुदा किए थे अल्लाह पर सुकीला जवाब कोई जो हाने कुरान में पहले खुदा ने बदलो वठो इब्राहिम अलैहिस्सलाम के फलो ओरा आज तैयार करो उछालो अकेले इब्राहिम के कौम दुश्मन वक्त जो बादशाह दुश्मन कुटबी दुश्मन पर आप पूछना चाहें मुसलमानों बोले कुरान इब्राहिम अलैहिस्सलाम सही इब्राहिम अलैहिस्सलाम की मौत आयो याद रखिए कभी रब जाती बनो रब तमाम फजल करो इन्नल्लाह युदाफिउ अनिल्लज़ीना आमनू अल्लाह मोमिन को दफा करे इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह हाने दिए तो पहले पानी के दरिया रब की ताकत रखारी चाहे बरसात के हुक्म करे बरसात से आबाद शामी वने अल्लाह चाहे तूफान को करे हवा साजन काठी उड़ावी वजना रब ने खान चाहे तो की ताकत चाहे बाहर में सारा की ताकत उनके हुक्म से बाहर में चाहे तो अल्लाह हुक्म या नारो कूनी बरकत व सलाम अला इब्राहिम ए बाह इब्राहिम के थदी जीवन करे ती थदी न नुकसान पहुंचे सलामती भारी आप पूछना चाहें भतीजा तो बाय के कन्ने अज ताई के कन्ने दिखाएं बाय के कन्ने वो बाहुकम को दो इताअत होते हैं मालूम साधु अल्लाह चाहे जे खेल चाहे कुदरत जे खेल चाहे वो चाहे बेजान शहीद के बजाय बेजान शहीद के काला की ताकत नहीं चाहिए अल्लाह अकबर ये कुरान में पढ़े हुए जने मूसा अलैहिस्सलाम खदर अलैहिस्सलाम के तान सफर थे खदर अलैहिस्सलाम के मूसा अलैहिस्सलाम मूसा जे कौम अमल करया तो सवाल ना है तो के मात रखनी सवाल ना है एक पेड़ी जिसकी नदी से थोड़ा तो बाल लो रात पे पड़े कतल के नहीं एक कोठ में कहता तो छात जो कोठ वाला मेहमानी खारान का इनकार करे हज़रत अलैहिस्सलाम का दिल से किरण वाली भी उनके खड़ो कर मूसा अलैहिस्सलाम का मेहमान इन्हें पानी की मानी मोड़ घर है ए तो इन्हें किरण दर भित के बड़ी खड़ो करे इसे कुरान में अल्लाह लफ्ज़ इस्तेमाल कया है भित के बारे में दीवार के बारे में युरीदु अन यनक़ज़ भित इरादो जो के यही आने आप साधु को याद आए केतरन बोल में इन्हें लफ्ज़ की तावील के मजाजी माना वर्ती तो कुरान में मजाज भित इरादो के लिए पर अल्लाह के तकबीर रहमत अल्लाह समीर रहमत तफसीर पढ़ी करी सो ये सादा सलफ ही उलमा रब ने की साफान साथी में जो फरमा की गई शेख ने समीर लिखो जेके जबल था तेके भित इरादो तुए जल्दी आओ लिखा चढ़ जाया तो कुरान को मैंने पढ़े हुआ अल्लाह फरमाए वो एड़ा पत्थर पे जेके रब ने खौफ करी करे करी अलग पत्थर पे जाना पर खौफ जे करे करी बन था एड़ा पत्थर जेके रब ने खौफ जे करे फाटी बन था पत्थर की जने एहसास आए थे फाटे दो जने महसूस करे तो करे करे दो अल्लाह ने नबी साहब फरमायो ई जबल औद असी इंसान मोहब्बत करियो था ये असां से मोहब्बत करे तो माना जबल औद में हिस्सा है जो असां से मोहब्बत करे तो ते जे करे इरादो कयो दीवार के करीब पवे जगह में का काबदा अकल के खिलाफ कोने अल्लाह ने बेजान शेन के सच्ची चाहे तो न बचे तू जो अल्लाह का अल्लाह इनके दिया अल्लाह को चौधरी से बड़ा बड़ा ठोकर उठाई बात पर कुरान जो सही मफहूम है इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह अकबर जब कायम हो जाएगा अल्लाह हुक्म नो सदी थी वही सलामती वाली थी वही पर सा फरमाई अला इब्राहिम इब्राहिम ते
या जगह चौधारी पिटावन दाखिल थे ना सड़ी रखी खुदा थी बना इब्राहिम के हदीस जीवन वही सोचो अल्लाह दी ताकत तो 500 मिनट साहब फरमायो क़यामत बुलंद ते कायम थी कि अल्लाह दी मखलूक में सबका बदतरीन है बदतरीन के रूदा हदीस तशरीह करे थे मुसलमानों अंदर इस वाला हदीसो इन हदीस में बड़ी अल्लाह ने तरफा खुशखबरियां पाड़ गई बड़ी रब की मेहरबानी हदीस ने कब्र परस्तियां बचन पर लेकिन कब्र परस्ती करे तो हदीस आई जब वो कब्र की पूजा की हिदायत करे या कब्र परस्ती करे हदीस थी होती आने हदीस अल्लाह बताए 500 मिनट फरमाए कि 5 हदीस आई ला तकुमु सातो इल्ला अला शरारिल खल्क क़यामत कायम होगी मगर अल्लाह की मखलूक में जिके सबका बदतरीन होगा वे गैर वमई यतखिदुल क़ुबूर मसाजिद पार फरमाइंदे कि कब्र के सजदे की जाय आने फैसला की जे कब्र के सजदे की जाय बनाईदा क़यामत में करती बंदी अल्लाह की मखलूक में सबसे बदतरीन तवन सो कर एक तरह सोशल मीडिया के तौहीद की तबलीग दिए हुई इनमें कोई शक ना पर शिर्क को बदल गुमराही को भी हो जाए कौम के छोकरा केड़े ने सामू सजदा कर पिया केड़े के को सामू पेरे ते प्याई जेके पाण जड़ा मोहताज काबू सदा पेशाब दा मोहताज उनते पेरे ते सजदा कर पिया केते कदर जहालत अल्लाह बड़ी अल्लाह की बड़ी मेहरबानी तौहीद ऐ वो तौहीद जो उम्मत याद रखिए शिर्क केड़ो गुनाह है लेकिन अल्लाह कने माफ न करे कुरान में अल्लाह ताला केतरी जगह पे फरमाया सूरह निसा में बतफा इन्नल्लाह ला यगफिरु अन युशरक बिही व यगफिरु मा दून ज़ालिक लिमन यशा रब के कने कोई बख्शीश हो जे शिर्क कयो उनका सवाल जेके घुरे बख्शीश एक हदीस अवसन एकड़ो पानो अल्लाह जे सामू क़यामत दी ईंदो उन सजी धरती बनान सा करे पर एकड़ो गुनाह शिर्क न हो अल्लाह ताला फरमाए को आप सा ओतरी मगफरत बख्शिश का मुलाकात कर ये काम गुनाह है पर शर्त है कि शिर्क न हो एडो गंदो गुनाह ए खुदाई तो बता अज असांजे मुआशरे में शिर्क केतिरियूं सूरतूं मुख्तसर साइम जे अंदर और चंद जेके किस्म समाधि ॿुधाईंदा सब खां वॾो शिर्क जो किस्म असांजे मुल्क में कब्र परस्त तव्हां ॾिसो था हर दरगाह ते वञी तव्हां ॾिसो माण्हू तव्हांखे सजदो कंदे नज़र ईंदा कब्र वारे खां दुआ घुरंदे नज़र ईंदा जानवर ज़बह कंदे नज़र ईंदा नज़र न्याज़ कंदे नज़र ईंदा छा इहो शिर्क कोन्हे मूंखे ॿुधायो शिर्क कंहिंखे सिङ ॾींदा आहिनि जेकॾहिं कब्र ते सजदो करे पियो कब्र वारे खां करे पियो नज़र न्याज़ करे पियो इहो ऐन शिर्क हालांकि दीन इस्लाम वसीफ़ दीन अल्लाह ॾिसो केतिरे क़दर शिर्क खां रोकियो वियो आहे मुशाक़त न हुजे वरी दिलि तव्हांजी साफ़ आहे शिर्क नथा करणु चाहियो पर अहिड़ो जंहिंमें शिर्क खां मुशाबत हुजे ही जनाज़े नमाज़ आहिनि सभिनी नमाज़नि में सजदो आहे इन में सजदो छो कोन्हे आए सजदो तव्हां ॾिसो असीं क़यामत में हूंदा आहियूं क़यामत में सलाम कराईंदा आहियूं न रुकू आहे न सजदो मत हाल कढाईंदा आहियूं कंहिं चोरी कई आहे कंहिं शइ कई आहे इहो ख़बर अथव केॾो वॾो गुनाह ऐं ॿ हदीसूं तव्हांखे ॿुधायां थो यादि रखी छॾियो अल्लाह जा पालो इहो केॾो वॾो गुनाह आहे पहिरीं हदीस सही मुस्लिम जी 516 फरमाईंदा मन अता अर्राफन फसअलु अन शै लम तुक़बल लहु सलात 40 लैलतन जेकॾहिं को भोपे वटि अचे थो उन खां के शइ जी पुछाक कहिड़ी शइ हिदायत जे किथे आहे मुंहिंजी शादी कॾहिं थींदी इम्तिहान में कामयाब थींदसि या कोन थींदसि दौलत मूंखे कॾहिं मिलंदी माना मुस्तक़बिल सां आॻु रखण वारी मखलूक पुछे थो अल्लाह जो नबी फरमाए थो 40 ॾींहं ताईं उनजी नमाज़ पर जेकॾहिं भोपे वटि वञे थो ऐं उन ॻाल्हि खे सचो सम्झे थो पाक सुगरा फरमाईंदा फ़क़द कफ़र बिमा उनज़िल अला मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियल कुफ़र
ये बात मैंने बताया हम चल दो यार ये भोपा के नेता पैतन हो जाना ये पुलिस से देखो ये कैसे जो दे तो बोलो दिया हर पुलिस स्टेशन में भोपो में खो दिया पान के बुलाया तो चोरी कह गई पान के बुलाया तो कत्ल कह गयो वो जो पुलिस रखा तो बैन करियो जो इंटेलिजेंस साइदारा हो जाना जेके भोपा इतना पैतन हो जाना इनके इहा खबर कोई दीवार पे छापा तो तवाके कुछ तजवी खबर ये के पहली खबर कोने तवाके बताई वही सोचो लाला चौथा पहली बात अकबर शादी हुआ बात होता इंसान ने भोपन के करे थे मरी ये मरवाए अली को भोगे पूरी चोरी किया नारो बंदो फलाने चोरी हालांकि पूर्ण हुआ लेकिन साले को हुआ बड़ी कुछ समझे हमरा ये बड़ी दोस्त घेरो थी बात होता मानू मरी बोलता अदा के फलाने चयो और चोरी गई मुझे अल्लाह बना मुझे साईं चोरी की केरो सबूत है बात भोपे मुझे चयो मानू मरी बोलता वही सोचो केरो हो बुला दो 40 दिन ताईं नमाज कबूल न थई वजे ऐं उहो माण्हू अल्लाह जे नबी ते दावत थिए जो कुफर करे थो केॾो वॾो गुनाह उनखां पोइ असांजे मौत ई धागा ऐं तावीज़ ईमान जी कमज़ोरी पैदा करण वारा ऐं चवंदो आहियां जिंदगी में धागा बदल हूंदा आहिनि इहे अफ़गान डॉक्टर आहे इंतहाई मुश्किल छो कि इहो धागो टुकड़ो हाणे सारी आप पुछंदो आहियां अमेरिका यूरोप वारा जी एवरेज उम्र 80 साल तो खां वधी करता है के हिकड़े जी विच में धागो आहे के हिकड़े जी विच में तावीज़ आहे जेकर जरूरी हुजा तो उनके नाम जरूरी हुजा धागो मुझे नाम जरूरी आहे अमेरिका वाले जरा जरूरी आहे खादे खां सवाइ नाम जिंदा रही सघां थो न हू जिंदा रही सघे थो तावीज़ खां सवाइ हू जिंदा हले थो तव्हां खां वधीक चङो भलो हले थो कहिड़ी हैसियत वारी शइ सही जवाब अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु इंसान की मिट्टी में था वो क्या कहे अंतुम आल अब्दुल्लाह ला गनियाम ले शिरक अब्दुल्लाह की घरवाली तो के शिरक की जरूरत ना है अब्दुल्लाह बिन मसूद था कि शिरक हदीस में बतावी नहीं ये सभी हदीस उनका कोई कुरान में कोन आयो है जो मिट्टी में तदी असी टॉयलेट में वञो कूड़ ॻाल्हायूं गार बंदि करियूं छा कुरान न आयो कुरान आयो है अमल करण जे लाइ तिलावत जे लाइ अक़ीदो बनाइण जे लाइ इन्हनि शयुनि लाइ कोन अल्लाह किथे